थियनि बाबा सो फैमिली खे गॾु खणणो आहे। सुसाइड इज़ नॉट एन ऑप्शन। डिलीट कयो पंहिंजी ज़िंदगी मां इहो ऑप्शन। उन खां पोइ छा आहे बाबा, तव्हांजी प्रोफेशनल लाइफ, इहो कहिड़ो व्हील आहे? व्हील नंबर 3। तव्हांजी जॉब, बिज़नेस बि थी सघे थो। उन खां पोइ इन खे वधीक बहितर तव्हां पाण सम्झंदो, यानी हीउ हिकिड़ो अलॻि व्हील आहे। ॿी आहे तव्हांजी सोशल लाइफ, इहा तमामु ज़रूरी आहे। इन में तव्हांजा दोस्त, नॉट फेक फ्रेंड्स, ओनली फ्रेंड्स, क्लोज़ वंस, जिथे तव्हां पंहिंजी दिलि ॿाहिरि कढी सघो, जिथे तव्हां पंहिंजे अंदर जी कैफ़ियत बयानु करे सघो, अहिड़ा दोस्त हूंदा ज़रूरु। कुझु अहिड़ा फेक दोस्त बि हूंदा, कुझु दोस्त हींअर हूंदा बट उहे तव्हां सां सचा न हूंदा, अॻिते हली तव्हांखे ॿिया दोस्त मिलंदा। बट अहिड़ा दोस्त लाज़मी अथव जिथे तव्हां पंहिंजी दिलि कढी रखो, अंदर जी शयूं ॿाहिरि कढी रखो। सो इहे अथव 4 व्हील। कंहिं बि हिकु पॉइंट जे करे कॾहिं बि ज़िंदगी खे तबाह न आहे करिणो। प्रॉमिस कयो, फेस कंदासीं। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो, जेको जॉय लोबो हुयो 3 इडियट में, उन जे सुसाइड कमिट कई, त जंहिं पंहिंजे पीउ खे, जेको उनजो माली आहे उनजो पीउ, उनखे जॾहिं बॉडी वई हूंदी उन सां छा कैफ़ियत गुज़री हूंदी। हलो उहा मूवी आहे। आयशा जी बॉडी जॾहिं जेको फादर फाइट पियो करे हिन जे लाइ पूरी दुनिया सां, उहा छोकिरी हली थी वञे, उन फादर जी कैफ़ियत छा हूंदी। सम्झ में आई ॻाल्हि बाबा? इहे मसइला ईंदा, इहे कंडा लॻंदा जेके मां स्टोरी में ॿुधाया, पर ज़िंदगी न आहे विञाइणी, फेस करिणो आहे।